सहयोग फाउंडेशन जो जन्म एक पवित्र मकसद सां थियो, छो त असां वटि केतिराई ॾात धणी हुआ जिन में ऊच कोटीअ जा बहितरीन कलाकार, जिन में आकाश वारी विशालता ऐं पाताल वारी गहराई हुई, जिन खे सही मंच नथे मिलियो। डॉक्टर राम जवराणीअ उन दर्द खे महसूस कयो ऐं कुछ दोस्तन सां मिली सहयोग फाउंडेशन बर्पा कई 1985 में। तॾहिं बि उन मक़सद जी बरसवाबी सवली ॻाल्हि कोन हुई, छो त नवनि कलाकारनि खे मथे खणी अचण ॼण हिक तूफ़ान खे मुंहुं ॾियण जे बराबर हो। पर नेक नीतिअ हिकु कमाल करे ॾेखारियो। असां हिकु बुद्ध तराशण जियां छेणी ऐं पेशी हथ में खणी उन जो इस्तेमाल करण शुरू कयो त उन में हिकु ख़ूबसूरत मुजस्सम जन्म वठण लॻी ऐं ॾिसंदे ॾिसंदे कलाकार जुड़ंदा विया। उन्हनि जी गायकी, उन्हनि जी मौसीक़ीअ जे मैदान में उन्हनि पंहिंजो जोहर ॾेखारियो, रंगमंच ते उन्हनि पंहिंजो जोहर ॾेखारियो। न सिर्फ़ पाण खे मथे खणी आया, पर सहयोग फाउंडेशन खे बि तस्कीन मिलंदी रही त इन माध्यम सां सिंधी ॿोली, अदब, साहित्य ऐं संस्कृति जी सही ख़िज़मत थी रही आहे। I am very happy to know that Sahyog Foundation is completing 35 years of its very successful and inspiring journey. Over the years, the Sahyog Foundation has not only done a signal service in the furtherance of the Sindhi culture, but has also contributed greatly in the social, cultural and educational arenas. I have had a long association with Dr. Ram Javaharani, who has been the driving force behind this great movement. My hearty compliments to him for this special milestone. मुझे फांसी में बिठवा सचो सिंधी सेवक ही है। Thank you, sir. Thank you. Today, the Sahyog Foundation turns 35. It's a strange coincidence that even I'm 35 years old, so I clearly know that 1985 was a truly special year. But on a serious note, the Sahyog Foundation has done amazing service to humanity, and largely due to the efforts and the vision and the selflessness of one person, and that is Dr. Ram Javaharani. Dr. Ram Javaharani has been a close family friend for many years now, and I've always admired his dedication not only for the betterment of the Sindhi community but for the Indian society as a whole. The Sahyog Foundation is completing 35 years. What a great journey. I feel honored that I've been a part of many wonderful functions organized by the foundation. Many congratulations to Dr. Javaharani and all at the Sahyog Foundation, and wish you all many more glorious years ahead. दोस्तों, सहयोग फाउंडेशन एक पुरानी संस्था है जेका सोशल वर्क ऐं घणनि ई कमनि में अवॉर्ड खां वठी करे सोशल माण्हू जेके सुठा कम करे रहिया आहिनि उनखे रिकग्नाइज़ कंदी आहे। इन सां मां बि जुड़ियल आहियां घटि में घटि 39 सालनि खां, ऐं मां इन में कॉन्फिडेंस आहे जेन्युइन द बेस्ट एंड ऑल सेलिब्रिटी सिंधी हुजनि या नॉन सिंधी हुजनि, सहयोग फाउंडेशन राम जवाहरानी ॿई हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि ऐं हिक ॿिए खे सहयोग वेठा कनि। उन में मां बि थोरो कुझु कॉन्ट्रीब्यूट करे सघंदो आहियां, त तमामु सहयोग कयो राम जवाहरानी के ऐं सहयोग यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। अझो पहरावा में फिर भात जो सिंदूर भरे, कोई धारू रचाए कोई से
था विड़ाए कोई पलो तो पाए लाल तुंहिंजे दर्द ओ झूलण साईं लाल तुंहिंजे दर्द ओम जा सहणा ओम जा ढोलिया ओम जा जाने ओम जा सुणा ओम जा ढोलिया ओम जा जान मूंखे बेहद ख़ुशी आहे जो सहयोग फाउंडेशन अॼु 25 साल पूरा कया आहिनि ऐं उन लाइ मां श्री राम जवाराणी ऐं उन्हनि जे साथियुनि खे करोड़ वाधायूं थो ॾियां ऐं मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे त मां उन्हनि सां शुरू सां ई जुड़ियल रहियो आहियां ऐं उन्हनि जे हर हिकु प्रोग्राम में लॻभॻि मां शामिलु थियो आहियां ऐं केतिरनि अवार्ड फंक्शन्स में बि मां वियो आहियां जिते मूंखे अवार्ड मिलिया आहिनि ऐं मूंखे यादगिरी आहे ख़ासि तौर सां आशा भोसले मूंखे अवार्ड मिलियो नेहरू सेंटर में ऐं ॿियो हिकिड़ो प्रोग्राम हो सिंधी संगीत जी शाम उन में श्री अमिताभ बच्चन जे मौजूदगीअ में मूंखे अवार्ड मिलियो ऐं मूं ते हिकिड़ो प्रोग्राम मिलियो ऐं मां अॼु ॿियो कुझु न हिकिड़ो दुआ जो शेर आहे जेको पिता साहिब मास्टर चंद्र लिखियो आहे उहो मां श्री राम जवाणे लाइ मां ॿुधाईंदुसि त अवल ख़ैर इहे 25 साल त थिया आहिनि पर गोल्डन जुबली बि असां गॾिजी मल्हायूं इहा दुआ आहे गुलाबी गुल जियां दिल भर फले फूले ज़माने में गुलाबी गुल जियां दिल भर फले फूले ज़माने में ख़ुशीअ जे दार ते वेही सदा झूले ज़माने में डॉक्टर राम जवारानी जी सहयोग फाउंडेशन जा फाउंडर आहिनि ऐं 25 सालनि खां वठी ॾाढो सुठो कमु कंदा ईंदा रहंदा आहिनि ऐं असांजे सिंधी आर्टिस्ट सभिनीनि खे सुठो प्लेटफॉर्म ॾिनो अथऊं प्रमोट कयो अथऊं ऐं वॾे में वॾो ॻाल्हि त हिकिड़ी आहे जेको दूरदर्शन ते हिकिड़ो प्रोग्राम ईंदो आहे सिंधी सर्वे हुन में उन्हनि जेके बि असांजा वॾियूं पर्सनैलिटीज़ आहिनि सिंधी जूं उन्हनि जा जेके कम आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो आहे ॾाढो ख़ूबसूरत ढंग सां उन्हनि इहो प्रोग्राम पेश कयो आहे ऐं जाम सीरीज़ में इहो प्रोग्राम हलंदो आहे इन जे अलावा सहयोग सिंधी DD अवॉर्ड्स बि ॾींदा रहंदा आहिनि ऐं मां उन्हनि प्रोग्रामनि में बि शिरकत कई आहे मूं परफॉर्म बि कयो आहे ऐं मां हिकिड़ो अवॉर्ड विनर बि आहियां उन्हनि जे संस्था जो मातम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर असांजी बि दाता तूं छोदी भरी दे मददगार थींदे साईं सदा साथ ॾींदे तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर वेठो साम्हूं हुजी तोखे ॾिसंदो रहां वेठो साम्हूं हुजी तोखे ॾिसंदो रहां तोखे ॾिसंदो रहां ऐं ठरंदो रहां डॉक्टर राम जवारानी इन अखर सहयोग खे बिल्कुलु पूरी तरह सार्थक कयो आहे जॾहिं कंहिं बि कलाकार खे या ॿिए कंहिं बि इंसान खे काई बि ज़रूरत हूंदी आहे को प्लेटफॉर्म खपंदो आहे या ॿी काई ज़रूरत हूंदी आहे डॉक्टर राम जवारानी हमेशह हरदम हाज़िर रहंदा आहिनि त इन खां बेटर सहयोग फाउंडेशन इन खां बेटर को वर्ड थी नथो सघे इन्हनि जे फाउंडेशन जे लाइ सहयोग फाउंडेशन जा 35 साल पूरा थिया आहिनि मां सहयोग फाउंडेशन ऐं डॉक्टर राम जवारानी ऐं उन्हनि सां जुड़ियल हर कंहिं शख़्स खे लख लख वाधायूं थी ॾियां शल झूलण साईंअ जी उन्हनि ते हमेशह महिर रहे हिन फाउंडेशन खे अञा वधाइनि अञा वीझनि ऐं जॾहिं 50 साल पूरा थींदा तॾहिं असां हिन खां वधीक बि सेलिब्रेट कंदासीं जय झूलेलाल मिठड़ी अबानी
जॾहिं बि सिंधियत जो ज़िक्र थिए थो त असांजे ज़हन में हिकिड़ो ई नालो थो अचे, सहयोग फाउंडेशन श्री राम जवारानी साहब, जेके असां सिंधियुनि जा आन बान ऐं शान आहिनि। हिकु आला शख्सियत जेको कंहिं बि सुञाणप जो वाक़फ़ियत जो मोहताज कोन्हे। सिंधी ॿोली, सिंधियत, सिंधी रंगमंच समाज सेवा जो हिकु अहम पिलर, हिकु अहम अंग आहे श्री राम जवारानी साहब। सिंधी महफ़िल हुजे, सिंधी इवेंट हुजे, सिंधी प्रोग्राम्स हुजनि, देश विदेश सिंधी सम्मेलन हुजे, असां सिंधियुनि सां रिलेटेड कोई भी कार्य हुजे, उन में श्री राम जवारानी साहब जो योगदान हूंदो ई आहे। ऐं जेकॾहिं उहे न हुजनि त उन्हनि खां सवाइ हर सिंधी महफ़िल, हर प्रोग्राम, हर इवेंट, हर सम्मेलन ॼण अधूरो लॻंदो आहे। एवरी सिंधी मिशन लुक्स इम्पॉसिबल विदाउट द प्रेजेंस ऑफ श्री राम जवारानी जी। राम जवारानी वो शख्सियत हैं जिन्होंने मुझे बॉम्बे, इनिशियल डेज जब मैं बॉम्बे शिफ्ट हुआ था तो, और मैं रास्ता ढूंढ रहा था मैं क्या करूं, बहुत लोगों को जानता नहीं था, तो ही वॉज द फर्स्ट पर्सन आई मस्ट से जिन्होंने मेरा हाथ ऐसे पकड़ा, बोला कि नहीं आप एक अच्छे कलाकार हो, मोहित आप टैलेंटेड हो, एंड आई वॉन्ट टू टेक यू टू जकार्ता for the International Sindhi Sammelan. That year we had the International Sindhi Sammelan happening in Jakarta, Indonesia. तो उन्होंने मुझे कहा कि नहीं मोहित, I want you to be introduced to all Sindhis around the world and आप हमारे साथ चलें। तो वो मेरे लिए एक बहुत बड़ी उपलब्धि थी उस समय में, और मेरे लिए एक बहुत बड़ी ओपनिंग थी कि मैं एक नई दुनिया देख पाया और निकल पाया, और it is all because of Uncle Ram. I call him uncle with a lot of love and respect. सिंधिन जा मेला मेला मेला, सिंधिन जा मेला मेला यारो, मस्तन जा मेला मेला मेला, मस्तन जा मेला मेला मेला, लगंदा ही लगंदा। मस्त कलंदर वाही तू, लाल कलंदर वाही तू, गेज कलंदर वाही तू, लाल कलंदर वाही तू, मस्त कलंदर वाही तू, लाल कलंदर वाही तू। असांखे करणो आ, असांखे करणो आ, असांखे करणो आ गुज़ारो आख़िर कुझु करींदो, ॾींदो अमीरी या फ़क़ीरी आख़िर कुझु करींदो। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। सहयोग फाउंडेशन हिकिड़ो अहिड़ो फाउंडेशन आहे जंहिं टाइम टू टाइम सिंधी लैंग्वेज ऐं कल्चर खे प्रमोट करण लाइ सिंधी कलाकारनि ऐं सिंधी अचीवर्स खे सपोर्ट, सहयोग ऐं अप्रिसिएशन ॾिनी आहे। हिननि जे सहयोग न कि सिर्फ़ु मूं जहिड़नि कलाकारनि खे उत्साह ॾिनो आहे, बल्कि अञा नवनि कलाकारनि खे बि जागृत कयो आहे। ऐं हिन जो सॼो श्रेय वञे थो हिननि जे चेयरमैन डॉक्टर राम जवरानी जी खे, जंहिं ॾींहुं राति हिकु करे पंहिंजो सॼो जीवन सिंधियत खे त्याॻियो आहे। डॉक्टर राम जवारानी सिंधी समाज में हिकु ॼातल सुञातल ऐं मशहूरु नालो आहे। हुननि साहिबनि सिंधियत जे वाधारे लाइ, सिंधियत खे क़ाइमु रखण लाइ घणो कार्य कयो आहे, जाखोर कई आहे, पाण पतोड़ियो आहे। डॉक्टर राम जवारानी सहयोग फाउंडेशन जा हर्ताकर्ता, ग्लोबल सिंधी काउंसिल जा बानीकार, माली कल्चर अकेडमी जा चेयरमैन आहिनि। हू ॿियनि बि केतिरनि संस्थाउनि सां जुड़ियल आहिनि। दादा गोबिंद माली ऐं डॉक्टर राम जवारानी जे विच में हिकु मधुर संबंध हो। वाह वाह रंगी तुंहिंजा रंग, वाह वाह रंगी तुंहिंजा रंग, तो खल क्या के मत जा मूड़ा, तो खल क्या के, तो खल क्या के मत जा मूड़ा, ऐं के मस्त मलंग। ठाए सिंधी ठहराए सिंधी, ठाए सिंधी ठहराए सिंधी, सिंध जा सिंधी, हिंद जा सिंधी।
हाणे यमराज वाइड़ो थियो पापड़ पाणी छा थींदो आहे। यमराज पापड़ खाधो, ॾुध पीतो, यमराज खे निंड अची वई, यमराज सुम्ही पियो। मुंहिंजे ॾाॾे, हाणे सिंधीअ जो दिमाग़ साईं सियाणो, मुंहिंजे ॾाॾे छा कई, उहो लिस्ट कढी छॾियईं ऐं मथां मथां मुंहिंजे ॾाॾे जो नालो लिखियल हो, कटे करे हेठां हेठां पंहिंजो नालो लिखी छॾियईं। यमराज उथियो, चई काका मां तो मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां, इहा लिस्ट मां हाणे हेठां शुरू कंदुमि। सहयोग सां जीवन मिलंदो आहे ऐं सहयोग सां जीवन आनंदित थींदो आहे। मां ॻाल्हि करे रहियो आहियां सहयोग फाउंडेशन जी, जंहिं न केवल आर्ट, कल्चर, फिल्म इंडस्ट्री ऐं घणनि ई फील्ड्स में गरीब गुरबन अपाहिजनि जी मदद करण लाइ अॻिते रही आहे सहयोग फाउंडेशन। ऐं पंहिंजे पूरे कार्यकाल में डॉक्टर राम जवारानी साहब जे मार्गदर्शन में, उन्हनि जे चेयरमैनशिप में घणनि ई वॾियुनि सिंधी नॉन सिंधियुनि सेलिब्रिटियुनि खे जोड़े करे जेतिरो बि उन्हनि कमु कयो आहे उहो सभु कमु असां हाणे डिजिटलाइज़ करे छॾियो आहे, यूट्यूब चैनल ते अची वियो आहे। बसि हाणे तव्हांजी इहा जवाबदारी आहे कि नई जनरेशन खे इहो ॾेखारियो। जय झूलेलाल, मां नरोधा मालिनी तव्हां सभिनि खे ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थिए थी त सहयोग फाउंडेशन खे 35 साल पूरा थिया। उन्हनि जा इहे कामयाब भरिया जेके कामयाबियुनि जा जेके साल जेको उन्हनि पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे लाइ एतिरियूं काविशूं कयूं, एतिरियूं कोशिशूं कयूं पंहिंजे सिंधी आर्टिस्टनि जे लाइ, जंहिंमें न को नंढो न वॾो सभु आर्टिस्ट उन्हनि जे लाइ बराबरि ऐं सभिनि खे उहो मान ॾिनो, कमु ॾिनो एतिरो। सो सहयोग फाउंडेशन खे मुंहिंजी तरफ़ों, नरोधा मालिनी जी तरफ़ों, सिंध जी तरफ़ों वेल विशेस ऐं नेक तमन्नाऊं उन्हनि जे लाइ। इहे जेके अॻिते बि ईअं ई कमु कनि, अॻिते बि पंहिंजी सिंधी ॿोलीअ जो ईअं ई मान शान ऊंचो थिए, वधे ऐं सिंधी आर्टिस्ट कमु कनि। पैसे ते ज़मानो ॾिस आ दीवानो, पैसे ते ज़मानो ॾिस आ दीवानो, पैसे ते पीछा मेरा जिया अलाई के कैसा राजिया, अलाई पीछा मेरा जिया अलाई के कैसा राजिया, कोई राजा को फकीर बाजी गरबी बाजिया, याथिया हिंदू पूजा बुत खाने, काशी द्वारे गंगा स्नाने, याथिया हिंदू पूजा बुत खाने, काशी द्वारे। सहयोग फाउंडेशन जिन जा कर्ता धर्ता आहिनि डॉक्टर राम जवरानी जी, जेके 35 खां 40 सालनि खां सिंधी ॿोलीअ जे वाधारे जे लाइ ऐं ॿियनि शेवाउनि जे लाइ कार्य कंदा था अचनि पिया। ऐं मूंखे त लॻे थो मूं जहिड़नि कलाकारनि, जी हाँ दोस्तों, मूं जहिड़नि 70 खां 80 कलाकारनि खे पाण सां बांह मेली करे सिंधी ॿोलीअ जे वाधारे जे लाइ कार्य करे रहिया आहिनि। बसि मां उमेद कंदसि त ईअं ई भॻवानु उन्हनि खे शक्ति ॾे, सघ ॾे, जो हू असां जहिड़नि कलाकारनि जे लाइ ऐं सिंधी ॿोलीअ जे वाधारे जे लाइ कमु कंदा रहनि। जय झूलेलाल। अॼु अगरि ॾिठो वञे त सिंधी कलाकारनि खे मोटिवेट करण में उन्हनि जो ॾाढो वॾो रोल रहियो आहे। कोई बि सिंधी गायक कलाकार हुजे, सिंधी एंकर हुजे, सिंधी ड्रामा आर्टिस्ट हुजे, सभिनी खे हू पंहिंजो सपोर्ट ॾींदा आहिनि ऐं मोटिवेट कंदा आहिनि। मां सहयोग फाउंडेशन ऐं डॉक्टर राम जवारानी साहब खे उन्हनि जा 35 साल पूरा थियण ते घणियूं वाधायूं ॾियणु चाहींदसि ऐं ईश्वर दर कामना कंदसि कि हुननि जी हीअ संस्था अहिड़े ई नमूने सुठा कम कंदी रहे। सहयोग फाउंडेशन खे दिल सां तमामु घणी वाधायूं ॾियण थी चाहियां ऐं तमामु घणी वाधायूं असांजे डॉक्टर राम जवारानी खे, जेके असांजी सिंधियत जा हिकिड़ो पिलर आहिनि। ऐं उमेद कंदसि त जेको कमु कंदे आया आहिनि एतिरनि सालनि खां, अञा वधीक कमु थींदो रहंदो। ऐं जीअं उन्हनि असांजे समाज खे बिल्कुलु अलॻि लेवल ते वठी वञी करे अञा सुहिणो करे वरितो आहे, ग्लैमर वर्ल्ड सां बि जोड़े वरितो आहे, बॉलीवुड सां बि जोड़े वरितो आहे। त हिन जे लाइ तमामु घणो प्यार ऐं बेस्ट विशेस। एक ही बार कुल कंपटीशन में मैंने गाना गाया तो वो एक गाने में मुझे 2 प्राइज मिले। एक तो गाना शुरू करने के लिए, दूसरा बंद करने के लिए। बड़ा वाला प्राइज बंद करने के लिए मिला, सच बता रहा हूं मैं। तो मैंने संकल्प लिया, मैंने कहा नहीं, मैं सीखूंगा।
छा सर इन बाबू मुके पलंग जे हेठा पलंग हेठा छा कयो सर किस मी ही ओनली किस की डाटो सुनो सर डाटो सुनो ए मारन ए मारन छाने ताड़ी नहीं छा त ताड़ी वजायूं भाषण जो अखर सम्झ में न आयो रुगो ताड़ी ॿुधण में पयो डॉक्टर राम जवाराणी सिंधी रंगमंच ते अचण माना मुंहिंजे लाइ हू हिकिड़े गॉड फादर वांगुरु आहिनि जे शायदि मां हुननि सां न मिला हा त शायदि मां अॼु सिंधी स्टेज ते सिंधी रंगमंच ते शायदि मां न हुजां ऐं इहो फैक्ट आहे न सिर्फ़ु मां पर असांजे सिंधी समाज जा जेके बि ॿिया कलाकार आहिनि उन्हनि जे लाइ ही हिकिड़ो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहिनि जेके ॾींदा आहिनि ऐं इन लाइ मां दिलि सां उन्हनि खे शुक्रिया अदा कंदुसि मां उन्हनि जे लाइ जेतिरो ॻाल्हायां माना ईअं सम्झो त सिंधी समाज में सिज खे ॾीओ ॾेखारण बराबरि आहे मस्त कलंदर आही तू भेज कलंदर आही तू लाल कलंदर आही तोखे कहिड़े नाले सां मां सॼा संदुलिये ते पैर मुंहिंजा मोर लाडा रख संदुलिये ते पैर मुंहिंजा मोर लाडा रख चोर मुछ मोर मुंहिंजा मोर लाडा चल सावे जे बरसे वाला शाह सचल स्वामी अजे बरसे वाला दस में जड़ बेटी सुमरण कर तो सुमरण कुल कष्ट जय झूलेलाल दोस्तों मुंहिंजो नालो आहे निखिल रमन राजपाल ऐं मूंखे तव्हांखे ॿुधाईंदे काफ़ी ख़ुशी थी रही आहे त मूंखे या मूं जहिड़नि ॿियनि बि केतिरनि ई उभरंदड़ कलाकारनि खे जॾहिं बि सिंधी ॿोली या सिंधी साहित्य लाइ का बि ॼाण खपंदी आहे त असीं सहयोग फाउंडेशन जा केतिरा ई अपलोडेड इस्म ॾिसंदा आहियूं उन्हनि जो यूट्यूब चैनल ते उते डॉक्टर राम जवाराणी साहिब केतिरनि ई सिंधी शख़्सियतुनि खां इंटरव्यूज़ वरिता आहिनि ऐं अपलोडेड आहिनि जंहिंमां असांखे सिंधी ॿोली सिंधी साहित्य ऐं असांजे वरसे जी काफ़ी सुठी ॼाण मिलंदी आहे ऐं प्रेरणा मिलंदी आहे सिर न झुकियो पर सजदो थी वियो सिर न झुकियो पर सजदो थी वियो नेण निहारियो झुकी झुकी नेण निहारियो झुकी झुकी उठता आर्य जाम जा उठता आर्य जाम जा जिजल जाम जा सरत्यु जाम जा भेनर जाम जा अदरियु जाम जा इश्क न चाहे इश्क रुलाए इश्क न कोई करे दोस्तों सिंधियत जे हिन महायज्ञ में घणनि ई पंहिंजे तरीक़े सां पंहिंजी आहुति ॾिनी आहे पर हिकु मुख्य आहुति ॾियण वारा आहिनि डॉक्टर राम जवारानी। डॉक्टर राम जवारानी सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि। सहयोग फाउंडेशन घणनि ई सालनि खां लॻभॻि 40 सालनि खां सिंधी आर्ट सिंधी ड्रामा सिंधी म्यूज़िक ऐं जेके बि सिंधियत लाइ कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे प्रोत्साहन ॾेई रही आहे। ओ सिंध तो है जी रहा हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हर जन्म लाए हतु हिंजा दुश्मननि सां कंध ते ने जाग पिया हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हर जन्म लाए आशिक जे हसीननि खे ॾिसण लाइ सिकनि था माशूक जेके पंहिंजे महबूबनि लाइ मरनि था दावत मां ॾई बाग़ में सभिनी खे घुरायां हीअ आस अथम हुस्न जो हिकु बाग़ बणायां आयो ॾींहुं सफ़ागो ॾाढा छो लॻायो वरियो लखे वाधायो वरियो लख वाधायो वरियो लखे वाधायो वरियो लख वाधायो ख़ुशी फैली हर
हाय चिलौना जान कर तुम तो मेरा दिल छोड़ जाती बेबी छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा। असांजा लेजेंड डॉक्टर राम जवरानी जी तव्हांखे करोड़ करोड़ वाधायूं हुजनि छो त सहयोग फाउंडेशन जे द्वारा तव्हां एतिरो ख़ूबसूरत कमु कयो आहे। हिन सॼी ऑर्गेनाइज़ेशन जिते बि ज़रूरत हुजे, न सिर्फ़ु हिते बॉम्बे में बट ऑल अक्रॉस इंडिया। ऐं मां ज़रूरु चवणु चाहींदमि कि चाहे हू बॉलीवुड हुजनि या क्रिकेटर्स जा इवेंट हुजनि या इंटरनेशनल पर्सनैलिटीज़ हुजनि, सभी जुड़ियल रहिया आहिनि असांजे सहयोग फाउंडेशन सां। ऐं असांखे एतिरो सिखण जो मौक़ो मिलो आहे त थैंक यू सो मच कि सहयोग फाउंडेशन असांखे एक्चुअली ह्यूमैनिटेरियन जेके वैल्यूज़ थींदा आहिनि उहो सभु ॾिना अथई ऐं सेखारिया अथई। त असां सहयोग फाउंडेशन मां एतिरो कुझु सिखियो आहे त मां तव्हांखे करोड़ करोड़ वाधायूं ॾियणु चाहींदमि। एंड इहो ई चवणु चाहींदमि कि बसि सहयोग फाउंडेशन ईअं ई वधंदो रहे ऐं सभिनी खे इंस्पायर कंदो रहे। जय झूलेलाल। डॉक्टर राम जवरानी सां मुंहिंजी मुलाक़ात पहिरियों बार पूना में थी हुई ऐं मिलण सां ई उन्हनि मूंखे पहिरीं ॻाल्हि इहा चई कि नील तव्हांखे जेकी बि शइ जी ज़रूरत हुजे तव्हां पहिरियों अवल कॉल मूंखे कजो। ऐं उनजे अलावा उनखां पोइ उन्हनि सां अहिड़ो डायरेक्ट कनेक्शन जोड़ियो, उन्हनि मूंखे कई शोज़ में इनवाइट कयो, पंहिंजी तरफ़ सां नेशनल इंटरनेशनल शोज़ ॾिना ऐं मूं जहिड़नि कई कलाकारनि खे उन्हनि एतिरो पर्सनल लेवल ते सपोर्ट कयो आहे जेको कि ॾाढो ज़रूरी आहे अॼु समाज जे लाइ कि हिकु आर्टिस्ट खे जेको सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे, जेके सपोर्ट सिस्टम जी ज़रूरत हूंदी आहे, उहो डॉक्टर राम जवरानी साहब हमेशह मूंखे प्रोवाइड कयो आहे। मूं जहिड़े कई आर्टिस्ट खे प्रोवाइड कयो आहे। तुझे शहर में, तुझे देश में, तुझे मुल्क में, तुझे शहर में, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा डोलिया, ओ मुंहिंजा जानी, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा डोलिया, ओ मुंहिंजा मिठड़ी तनखा मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी बोली, मन खां मिठड़ी तनखा मिठड़ी मिठड़ी मुंहिंजी बेड़ी मुंहिंजी बेड़ी सभ जी पार लॻाए मुंहिंजा कामिल यार मलाह मुंहिंजा कामिल यार मलाह मुंहिंजा। डॉक्टर राम जवरानी जे वजूद खां सिंधी ॿोली, सिंधी अदब, सिंधी कल्चर, स्टेज, रेडियो, टीवी, फिल्म इंडस्ट्री, अलाए केतिरा कलाकार मासिस सां इंट्रोड्यूस थिया आहिनि। ऐं डॉक्टर राम जवरानी साहब जिन सिंधी सर्वेच इंटरव्यू सिलसिले में दुनिया जे चूंड हस्तियुनि खे मासिस सां मुतारिफ़ करायो। दोस्तों, मुंहिंजा भाउर ऐं मुंहिंजी भेनरूं, घणी ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि, मां तव्हां सां 5 मिंट ॻाल्हाईंदुसि ऐं जे तव्हां बोर थी पिया त 5 मिंट ॿिया बि ॻाल्हाईंदुसि। अॼु मां जेका सिंधी ॻाल्हायां थो, सिंधी एंकरिंग कयां थो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डॉक्टर राम जवारानी साहिब जे करे। तव्हां चवंदा नहीं राम जवारानी साहिब जे करे कीअं, त उहो ईअं त डॉक्टर राम जवारानी साहिब जन जा वीडियोज़ जेका यूट्यूब ते रखियल आहिनि। जी हाँ दोस्तों, यूट्यूब ते हिन जी जेका चैनल आहे सहयोग फाउंडेशन में, उन्हनि जा इंटरव्यूज़ मां ॾिसंदो आहियां त उन्हनि जी जेका सिंधी आहे ॻाल्हाइण जी, उहो मूंखे तमामु सुठी लॻंदी आहे। उन्हनि खे मां फॉलो कंदो आहियां, उहे मुंहिंजा आइडल आहिनि। त मां चाहींदुसि
सहयोग फाउंडेशन 35 साल जे कंप्लीट कया आहिनि, हाणे धीरे 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 अञा वधंदी वञे वसंदी वञे ऐं सिंधियुनि जे लाइ कमु कंदी वञे। इहा ई मां लाल साईं खां प्रार्थना घुरंदुसि। आऊं कीअं लूण चखां हो मुंहिंजा माण्हू हो मुंहिंजा साथीअड़ा रोज़ा रोज़ रखनि मुंहिंजा मारू बड़ा रोज़ा रोज़। सहयोग फाउंडेशन जो सॼो कॉन्टेंट हाणे यूट्यूब ते अची चुको आहे। सहयोग फाउंडेशन तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी बाय डॉक्टर राम जवारानी। यूट्यूब चैनल जो नालो सहयोग फाउंडेशन, जिते तव्हांखे हर तरीक़े जो सिंधी कॉन्टेंट ॾिसणु मिलंदो, राइट फ्रॉम इंटरव्यूज़ टू म्यूज़िक वीडियोज़, फ्रॉम ओल्ड एंड क्लासिकल टू यंग एंड डायनामिक, सिंधी प्रोफेशनल्स, बिजनेसमैन, आर्टिस्ट, हर तरीक़े जो कॉन्टेंट, हर तरीक़े जो नॉलेज तव्हांखे हिन चैनल ते मिलंदो। सो लाइक एंड सब्सक्राइब सहयोग फाउंडेशन।